दोस्तों इन वक्त किताबनि जे तारीफ़ी सिलसिले के हवाले से मुझे हथन में जो किताब मौजूद है वो ताज़ो ही छपजी मार्केट में आयो है जंहिंजो नालो है इश्क उलांबो वहदत वाई। ही किताब असांजे सिंधी ॿोली के नाले वारे कहानीकार शायर कंपेयर नावल निगार मोहतरम अहमद अली साबिर जो लिखियल किताब है। इन किताब के बैक टाइटल ते लेखक जा शाया थियल ॿिया किताब यानी उन्हनि किताबनि जा अक्सर नल आहिनि ऐं अहमद अली साबिर चांडे साहब की तस्वीर नल है। इन किताब के संबारा पब्लिकेशन हैदराबाद तरफां छपाए पधरो किया वियो है अगस्त 2019 में। ही किताब जंहिंजो मुहाग प्रोफेसर के.एस. नागपाल लिखियो है। इन किताब में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ख़ासि तौर ते तसव्वुफ़ सां लाॻापियल मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ आर्टिकल्स शामिल आहिनि जंहिंमें एतराफ़ हक़ीक़त अस्माए गिरामी औलिया कराम असहाब सहफ़ तसव्वुफ़ जो इल्मी तारुफ़ तसव्वुफ़ की इब्तिदा अड़े तरीक़े से तसव्वुफ़ के हवाले से इन में खोड़ सारा दिलचस्प आर्टिकल मौजूद आहिनि जेके दोस्त तसव्वुफ़ सां दिलचस्पी रखंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो तमामु क़ीमती ऐं नायाब किताब है। अहमद अली साबिर चांडियो हिकु बेबाक ऐं बरजस्तो लेखक रहियो आहे। हुन जॾहिं कालम लिखिया आहिनि, जॾहिं शाइरी लिखी आहे, जॾहिं कहाणी लिखी आहे, जॾहिं ड्रामो लिखियो आहे त हुन पाण मल्हायो आहे। जेके दोस्त तसव्वुफ़ सां दिलचस्पी रखंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ ही हिकिड़ो तमामु कराइतो किताब आहे।